के सिंधड़ी में ॿिनि यूसीज़ ऐं हिक टाउन कमेटी जे 10 ॻोठनि जे रहवासियुनि पारां पोलियो मुहिम जो बाइकॉट कयो वियो आहे। ॻोठाणनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो ऐं टीमुनि खे वापसि मोकिलियो वियो आहे। बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि पोलियो मुहिम जो बाइकॉट करे छॾियो ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज भी कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त उन्हनि जे इलाइक़े मां बरसाती पाणी निकाल न पियो करायो वञे ऐं हू पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा न पीआरींदा। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद, केतिरा ॻोठा आहिनि जिन तरफ़ां पोलियो मुहिम जो बाइकॉट कयो वियो आहे? छा सूरत हाल आहे इलाइक़े जी? जी आमिर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ तालके सिंधड़ी जे ॿ यूनियन काउंसिलूं ऐं हिकु टाउन कमेटी जे 10 ॻोठनि जे ॻोठाणनि तरफ़ां ॿारनि खे पोलियो फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो, जिन में मुख़्तलिफ़ ॻोठ नसीर मरी, वली मोहम्मद मरी, भुट्टो मरी, रांझो ख़ान किली, दुर मोहम्मद शहर, अर्ज़ मोहम्मद शहर, अलियार शहर, दातो शहर, विकियो सोलंगी, गुलाम रसूल मरी, गुलाम रसूल शहर, मोहम्मद बख्श शहर शामिल आहिनि, जिन में जेको आहे सो गुज़िरियल 2 ॾींहंनि खां हलंदड़ पोलियो मुहिम जूं टीमूं जीअं ई ॻोठ पहुतियूं आहिनि त ॻोठाणनि जेको आहे सो बाइकाट करे छॾियो। उन्हनि जो इहो ई चवणु हो त जेसिताणी जेको आहे सो बरसाती पाणी न निकिरंदो, असांजी रेस्क्यू न कई वेंदी, तंहिं वक़्त ताईं जेको आहे सो असां ॿारनि खे पोलियो जा फुड़ा न पीआरींदासीं। ऐं उन हवाले सां असिस्टेंट कमिश्नर चयो आहे त हीउ जेको आहे सो बरसाति जे पाणीअ जो जेको आहे सो नाजाइज़ मुतालबो करे रहिया आहिनि, जॾहिं त जेको आहे सो पोलियो जी जेका मुहिम आहे उहा ॿारनि जी ज़िंदगियुनि ते असर अंदाज़ थी सघे थी। उन्हनि में जेको आहे सो इहे मुल्क बीमारियूं पैदा थी सघनि थियूं, मगर ॻोठाणनि जे जेके इहे मुतालबा आहिनि इहे जेके नाजाइज़ मुतालबा आहिनि। उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ॿियो जेको आहे सो बरसाती ॿोॾि खां पोइ जीअं ई पाणी न आहे निकितो त ॻोठाणनि जे एहतजाजनि ऐं मुख़्तलिफ़ धरणनि खां बावजूदि बि पाणी न निकितो त पोइ हुननि मजबूरनि जेको आहे सो ही ॿियो दफ़ो हलंदड़ जेको आहे सो पोलियो मुहिम जो बाइकाट करे छॾियो आहे त जेको आहे सो असांजे मां जेको आहे सो इलाइक़नि मां पाणी निकाल कयो वञे, जंहिं बाद जेको आहे सो असां बाइकाट ख़तमु कंदासीं। जी अपडेट करण लाइ महिरबानी मांजी असद शहर। इन्हनि मुतासिर इलाइक़नि मां बरसाती पाणी 4 महीना गुज़रण बावजूद भी नाहे निकाल थी सघियो। ॻोठाणनि मजबूर थी केतिरा ई दफ़ा एहतजाज कयो ऐं ॻोठाणनि तरफ़ां एहतजाजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां भी इनकार कयो वियो आहे।